ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हां शाल ममिला होत। ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हां शाल ममिला होत। मन अंदर जा लोच मछण मिलण से माठी थिए। दोस्तो, ही बैत ससीअ जे जिदोजहद ते मुश्तमिल सुरनि मां हिकु सुर हुसैनी मां वरितल आहे। ससी हिन संसार जे ॾुखनि ॾोलावनि अहंजनि ईज़ावनि जी कैफ़ियत जो तारो आहे। तॾहिं त लतीफ़ शायदि ॾिनी त सिरजी तां सूर सामाई तां सुख विया, इहे ॿई पूर मूं निमाणीअ नसीब थिया। या वरी चयईं त ही जे सूर सुझनि से मूं पींघे मंझि पिराया, सांडियास सुखनि पर छाजे लाइ सांडियास सुखनि सूरनि कारण ससी सरतियूं। पर पोइ बि लतीफ़ साईं जे अंदर में अणथक जदोजहद जो को अहिड़ो अथाह समंड मौजूदु आहे जो ससीअ खे ऐं मुआशिरे खे उकसाए पियो। इहो चई त पहिरीं हुजे या को अज़ीम मक़सदु इनफ़रादी या इज्तमाही, उन जी तलाश ऐं हुसूल जे लाइ को बि छेड़ो ऐं अंत आहे ई कोन। तॾहिं त चवे थो त ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हां शाल में मिला हो त मन अंदर जा लोच मछण मिलण से माठी थिए। हू मुआशिरे जे हुसूल खे मुआशिरे में हिकिड़े हुसूल जी कामयाबीअ ते उते बीहण जी सलाह नथो ॾिए। ऐं इन लाइ त मतां जिदोजहद जो मक़सदु हुसूल जो मक़सदु उन जे अंदर में थकावट जो अहसासु करे पैदा करे ऐं मुआशिरो तोड़े ससी जमूद जो शिकार थी वञनि। छो त जमूद फना जो ओञाण आहे। पोइ त ॼण जीअण जो मक़सदु ई ख़तमु थी थो वञे। लतीफ़ साईं त हिकु हदफ़ जे बजाए अॻियां अॻिते वधण जो क़ाइल आहे। बिल्कुलु ईअं जीअं हिकु सिज जे पुठियां ॿियो सिज अचे पियो। हू होत जे हासिलात ते इक्तफ़ा ई नथो करे, बल्कि उनजो सबबु छा आहे? इक्तफ़ा छो नथो करे त हू काइनात जी साइंस खे ॼाणे थो। हिन जे नज़र में हिकु हिमत रखंदड़ इंसान अक्सरियत जो रूप आहे। हू इंसान खे रहनुमाई थो ॾिए त ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हां शाल मां मिला होत। जे होत जो मिली वियो या मक़सदु मिली वियो त पोइ त लोच इश्क ऐं ॻोल्हा इहे सभई माठा थी वेंदा। पजराण ऐं मांधाण ख़तमु थी इंसान जे अंदर मां त ॼण त हू उनजो मक़सदु ई ख़तमु थी वियो, हू पाण जहिड़ो ख़तमु थी वियो। ऐं बेमक़सद ज़िंदगी मौत जे बराबरि आहे। इन करे पंहिंजा अहदाफ़ हासिल करियो ऐं अॻिते वधंदा वञो। जिदोजहद जो को बि अंत न हुजे। जे लतीफ़ जी ॿोली।